ज़राइत जे सूबाई वज़ीर इसमाइल राहू चयो आहे त अरसा सिंध खे एसे जो पाणी नाहे ॾेई रहियो। सिंध में फसलनि खे शदीद नुक़सान थी रहियो आहे। वफ़ाक़ खे सिंध सां ज़ुल्म जो हिसाब ॾियणो पवंदो। जारी कयल बयान में सूबाई वज़ीर चयो त इमरान ख़ान जी सिंध दुश्मनी सबबि सिंध जी ज़राइत तबाह थी रही आहे। आबादगारनि खे नवां फसल पोखण लाइ पाणी न पियो मिले, पर पोखियल फसलनि खे बचाइण बि ॾुखियो थी वियो आहे। हुन चयो त पंजाब में फ़क़ति 8 सैकड़ो पाणी जी खोट आहे, जॾहिं त सिंध खे 46 सैकड़ो घटि पाणी ॾिनो पियो वञे। अरसा उन जो जवाबु ॾिए। हुन चयो त हिन वक़्तु सिंध जे 3 बैराजनि जी हालत इंतिहाई ॻणती जोगी आहे। गुड्डू बैराज ते हिन वक़्तु 12,600 क्यूसिक पाणी मिलणु घुरिजे, जंहिंखे फ़क़ति 6,632 क्यूसिक पाणी मिली रहियो आहे। गुड्डू बैराज खे 47 सैकड़ो घटि पाणी ॾिनो पियो वञे। हुन चयो त सखर बैराज खे जिते 43,100 क्यूसिक पाणी मिलणु घुरिजे, उते फ़क़ति 27,339 क्यूसिक पाणी दस्तियाब आहे। सखर ते 36 सैकड़ो खोट आहे। اسماعيل راهو वधीक चयो त कोटड़ी बैराज जे कैनाल्स खे हिन वक़्तु 21,700 क्यूसिक पाणी मिलणु घुरिजे, उते फ़क़ति 7,555 क्यूसिक पाणी मिली रहियो आहे। हुन चयो त कोटड़ी बैराज ते बदतरीन सूरत हाल आहे। पाणी जी खोट 65 सैकड़ो ते पहुची चुकी आहे। सूबाई वज़ीर वधीक चयो त जेकमाबाद, कशमोड़, लाड़काणो, कंबर शहदाद कोट, शिकारपुर, बदीन, सिजावल, ठट्टो ऐं टंडो मोहम्मद ख़ान में चांवरनि जो फसल पोखींदड़ आबादगार सख़्तु परेशान आहिनि। हाणे बि पाणी ॾिनो वियो त सिंध में फसल मुकमल तौरु तबाह थी वेंदा ऐं ॾुकार अची सघे थो।